हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मुर्शिदना व मौलाना व मलजाना व मावाना व नूरना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिलिना व नूर इस्लामिना व नूर क़द्दामिना व नूर हबीबना व नूर तबीबना व नूर तबीब कुलूबिना व महबूबना व मतलूबना व नूर नबीना मुहम्मदनिल मुस्तफा वल मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शानि क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़ातुल मौत। सदक़ल्लाहु व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आदाबे मिसल खल्की खुदा जहले खलक। खादम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। हुस्न में हसी ऐड़ो हसीनन जो आसरदार। महबूब मुझो दिलदार कशफ सुजा बिजमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी।
आयो अरबी तव्यो जग सारो नूर थी हसनत जमीओ खिसालिही मकबूल जे दिल जी हुई सदा मोमिनो गरजी पढ़ो सल्लु अलैहि व आलिही अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन बंदहे परवरदिगारम उम्मत अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साया ए गौसे आज़म खाक पाए हर वली अरबी असा इश्क मुझो मत तात तवारी थियास सिसी बीजे चुरण छड़ियो त अखन पर किस कंदियास अखन बीजे चुरण छड़ियो त मोह पर किस कंदियास मोहब जे चुरण छड़ियो त कंद पर किस कंदियास कंदन बीजे चुरण छड़ियो त छाती पर किस कंदियास छाती जे चुरण छड़ियो त पेट पर किस कंदियास पेट जे चुरण छड़ियो त चेल पर किस कंदियास चेल जे चुरण छड़ियो त टंगुन पर किस कंदियास टंगन बीजे चुरण छड़ियो त गोडन पर किस कंदियास गोडन बेजे चुरण छड़ियो त पैर पर किस कंदियास पुजे मिलिया त मिलंदियास न त गोरी जान जतन सुभान अल्लाह मानू मरण का बाद को तकड़ कन तमाम खण खण वाही वात मंजा मंजिल कन मकाम लटे लोड़ लतीफ चे मुझा लटा कन लीलाम उते पोच मदीने जा जाम आसी तुझे आसरे जडे साथिन पे सद कयाम बुदई की न बोड़ी नारे तकबीर नारे रिसालत उलमाए सुन्नत जडे साथिन पे सद कयाम बुदई की न बोड़ी पल हो जाम पुनल जो तो जलियो को न डोड़ी हाणे ना हक निदोड़ी पहिरन मेरी हूँ करे अदा जेड़ो कारो कपड़ो तेरी कारी मां एक पंद परदेस जो बियो समर न खयम साण हाणे वेठी पिटा पान पांद न जलियम मोहम्मद करीम जो सुभान अल्लाह सोन सिवाया सिपरी तोरा का न तुरन
मोहब्बत जनी जे मन अंदर चोरिया कान चुरन से सजन किए विसरन जन के साज मसाह में घूमी फिरी बाग में चंद मोहन चक मुनाफिक कमीनू के डोब कुर्ब दे उनमा मलाहिज शक इन का बलो अक जेको से के रख जे सूरते हमदो सलात का बाब काबिल लायक के सद इज्जत व एहतराम बिरादर मुकर्रम सनाखान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारो बा मोहम्मद बश अत्तारी कादरी दाम इकबालहू बिरादर मुकर्रम हर दिल अजीज हजरत अल्लामा किबला साईं मोहम्मद वाजिद नईमी दाम इकबालहू ब्या मुझा प्यारा बुजुर्गो बाहिरो दोस्तो मु अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल मजदहू व जल्ल शानहू जे कलाम मजीद फुरकान हमीद मां टिन जागा ता आयत करीमा पढ़न जो शरफ हासिल कयो आ दुआ फरमाइंदा त अल्लाह रब्बुल आलमीन मुखे हिन मुख्तसर वक्त में पंहिंजो बयान मुकम्मल करण जी तौफीक अता फरमाए बुधी करे अवाही असां खे हिन मथा अमल ऐं यकीन रखण जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। प्यारा दोस्तो अवा सभिनी जे इल्म में आहे अजोकी ही महफिल मरहूम मगफूर चाचा मोहम्मद सुमार ऐं उन जे अजीजन जे ईसाले सवाब खातिर मुनक्किद कई वई आ। संदन औलादन बाहिरन अजीजन करीबन इन महफिल के सजायो आ बिलखुसूस मोहम्मद रमजान खासकेली मोहम्मद शकील अरशद संदस औलादन बिरादर मुकर्रम चाचा मोहम्मद इब्राहिम दुआ फरमाइंदा त अल्लाह रब्बुल आलमीन अजोकी हिन महफिल जो सारे जो सारो सवाब मरहूम जी अरवाह के पहुंचाइंदो ऐं हिन महफिल जो जेतिरो भी सवाब मुकर्रर थिए अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके सां हिन महफिल जी बरकत जे सदके सां मरहूमिन जी बेहिसाब बख्शिश मग़फ़िरत फरमाए। चओ आमीन। अजोकी जेकी महफिल आ इन जी निस्बत मूं तिन अकायदन सां रखी आ। हिक त असां त आयूं मीलादी महबूब जा गुलाम आयूं, हर वक्त महबूब जो ही मीलाद कंदा आयूं। मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत भी आहे। सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी यारहीं जी निस्बत भी हिन महफिल सां जुड़ियल आहे ऐं ईसाले सवाब जी महफिल भी आहे। इन जे करे मुटिन जागा ता कुरान मजीद जी तिलावत जो शरफ हासिल कयो। कोशिश कंदुस त हिन वक्त में अवां खे टिनी मौज़ूआत ते महबूबन जो शान बुधाया। उनका पेरी महफिल के ज़ौक़ ऐं शौक़ ॾियण जे लाइ हे जेका मुंहिंजा पिरी प्यारा ॿाहिरि हिन पासे वेठा आहिनि साम्हूं अची वञनि त आउं साम्हूं उन्ही जो दीदार भी करियां ऐं तकरीर भी सुहिणे नमूने सां ॿुधायां। बाक़ी हे त असांजा बुजुर्गन अॻियां ही वेठा इन्हनि जी अॻवाणी ही असांजी लाहे अॻुम कदम खणाईंदी।
इनके इतने वेंदो आवा जवान आयो मु जेड़ा अग्या अची वेंदा त महफिल जो ज़ौक़ वधंदो। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाक कलाम कुरान मजीद में इरशाद फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐ मुझा महबूब मु अवां खे मोकलियो न पर बिनी जहानन जे लाहे रहमतल लिल आलमीन बनाए करे मोकलियो। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब खे दुनिया जे तख्ते ते जडे असा जे विच में मोकलियो, अल्लाह रब्बे कदीर कुरान में हुक्म फरमाए छॾियो, लक़द मन्नल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। बेशक मु अल्लाह जो एहसान उनन मोमिनन जे मथा आहे जन मोमिनन खे मु पंहिंजो हबीब अता करे उनन जे मथा एहसान करे छॾियो। हूं त अल्लाह ताला जा किरोड़ा एहसान असा के इंसान बनाई, इहो ही रब जो शुक्र आ। वरी इंसान सोणो बनाए करे महबूब जी उम्मत में दाखिल फरमाए छॾी, यो भी एहसान आ। पर अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फरमायो, मोमिनन जे मथा मुझो एहसान आ, मुझो थोरो आ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इए न फरमायो त इंसानन जे मथा मुझो थोरो आ, बल्कि रब जी ज़ात फरमायो मोमिनन जे मथा मुझो थोरो आ। इन जे लाए थोरो आ त उनन जे विच में मु पंहिंजे हबीब खे मोकलियो। अल्लाह रब्बुल आलमीन जा हज़ारे एहसान, किरोड़े एहसान उन रब्बे कदीर जा जे असा के हसीन जिंदगी अता कई, हसीन असा के औलाद दिना, खूबसूरत असा के खुशो दिनई। रब्बे करीम असा के हिया सजीदड़ दुनिया अता कई। पर अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते बाबरकात कदे भी ये न फरमायो, ए इंसानो मु अवा के दुनिया दिनी आवाज मथा एहसाना, मु अवा के औलाद दिना मुझो अवाजे मथा थोरो आ। माल मिल्कत दौलत हेश अशरत मु रब अवा के अता कयो आ। अवा जा ब हथ एड़ा मजबूत आहिन जेके भी जलील पंहिंजो कम कढी सघन था। अवा जी अखन में एड़ो नूर मु ॾिनो आ, पर कदे भी मु रब अवा जे मथा इहो एहसान न जुटलायो, कदे भी मु रब इए न फरमायो ए इंसानो मु अवा के हथ दई करे एहसान कयो, अवा के अखियूं दई करे एहसान कयम। पर अब जडे मुझे महबूब जो वारो आयो, रब जी ज़ात फरमायो, लक़द मन्नल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फरमायो, कुछ भी एहसान कुछ भी मु अवा जे मथा एहसान कोन कयो आ। हा एतरो एहसान आओ रब अवा जे मथा रखा तो, इन थोरे जो भी थोरो आओ रब अवा का गुरा तो, जो मुझो हबीब मु अवा के देही करे मोमिनो अवा जे मथा एहसान करे छॾियो। जो एहसान त असांजे मथा आहे, या अल्लाह तो असा के एड़ो महबूब दिनु पो असी इन जो एहसान के लायो।
पंहिंजे मिल्कत मां ॾियूं, दौलत मां ॾियूं या पंहिंजा औलाद कुर्बान करियूं न। रब जी ज़ात फरमायो न अवांजे मूंखे पैसे जी ज़रूरत आ, ना ही अवांजे सूरत जी ज़रूरत आ। इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, मूंखे अवांजे न चेहरे जी ज़रूरत आ, ना ही हुस्न जी ज़रूरत आ। ही जेकी सलीम दिल आ या रब आऊं अवां का घुरां थो, एतिरो एहसान मुंहिंजो आहे। जेकॾहिं अवां चाहियो था त असां पंहिंजे रब जो एहसान लायो, उन रब जो थोरो लायो, त मोमिनो ॿुधी छॾियो हर वक्त मुझे हबीब ते दुरूद पढ़ंदा रहो। इन एहसान जो थोरो इहो आ, हर वक्त मुझे हबीब ते दुरूद पढ़ंदा वञो। ॿियो कुछ भी नथो घुरां, कुछ भी मुखे नथो खपे। मुस्तफा शान अवां जो शाइया, मुस्तफा शान अवां जो शाइया, मुस्तफा शान अवां जो शाइया, मुस्तफा शान अवां जो शाइया। अज दिया ताही रब अड़ी सूरत नबे के जी ठाया, मुस्तफा शान अवां जो शाइया। दावर जा दीदार अवामा आया नजर अनवार अवामा, जन तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो, जन तोखे ॾिठो ते रब खे ॾिठो, क़ुरान ॾिनी गवाइया, मुस्तफा शान अवां जो शाइया। अहिड़ो शान वारो नबी अल्लाह असांखे अता कयो। महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के में आयो न, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अम्मा आमना पिंगे में सुमारियो ऐं मथा साई चादर रखी छॾी। सॼे मक्के में अंधेरो हो, सभई घर ऊंदाई में हुआ। अम्मा हलीमा थी फरमाए जॾहिं आमना जो लाल मक्के में आयो आ, मक्के में अंधकार लगी पईया। हूं बुधो आ त आमना जो लाल मक्के में आयो आ। दिल में इरादो कयम वञी अम्मा आमना के मुबारकियूं ॾेई अचा। अम्मा हलीमा थी फरमाए जॾहिं आओ आमना सोणी के महबूब जे अचण जो मुबारकियूं ॾियण जे लाइ वयसि। ॾिसां त सॼे मक्के में हर घर में ऊंदाही लगी पईया, हर घर ऊंदाकार आ, पर ॾिसां पई त अम्मा आमना जो घर रोशन लगो पयो आ। मूं पुछा कई ओ अम्मा आमना केड़ा चिराग बारिया आहिनि, केड़ा दिया तो बारियान, केड़ियूं बत्तियूं बल्ब लगाया आहिनि। सॼे मक्के में अंधकार थी पईया, पर हिकु तो जो घर ॾिसां पई रोशन आ। अम्मा आमना थी फरमाए को चिराग कोन बारे मां, को बत्ती बल्ब कोन लगाए मां। हलीमा तोखे ख़बर कोने हू सामने हू साम्हूं मुंहिंजो दिल भरा जेको जेको हबीबे रब्बा, जेको खुदा जो हबीबा, जेको वल्लैल वारो आ, जेको वदुहा वारो चेहरो आ, जेजो सीनो अलम नशर वारो आ। अम्मा हलीमा तोखे ख़बर कोने को भी चिराग कोन बारे मां। ही चिराग जी रोशनी नाहे, बल्कि मुझे दिल पर महबूब मुस्तफा जे चेहरे जे नूर जी रोशनी आ। उन नूर जी रोशनी सा सजो मक्को चमकी वयो आ, सजे मक्के में रोशनाई थी वया। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात एड़ो दिल पर अता कयो। पढ़ो सल्लल्लाहु। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गोसिया, उलमाए अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह तो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ओ हलीमा पूरे मक्के में छा मदीने में कुल जहान में नसीहत पर मुझे महबूब जेड़ो न आयो आ ना ही कयामत ताही ईंदो। यो मुझे मुस्तफा जो शाना एड़ो दिलबर नबी असा के रब जी जात अता कयो। अल्लाह तबारक व तआला जो महबूब जदे मदीने शरीफ में आयो हो तो उते एकड़ो यहूदी रहंदो हो। यहूदी जी एकड़ी न्याणी भी हुंदी नंढी 5 या 6 साल जी। उन यहूदी को दफो गोठ में मीटिंग घुराई, गोठ जा राज जा मानू जमा कया। वे मानू उते आया। यहूदी चवण लगो अवा सबनी बुधो आवा के खबर आहे त मदीने शरीफ में मोहम्मद नाले हिकड़ो शख्स आयो आ माज़ल्ला सुम्मा माज़ल्ला जादू कंदो आ जादूगर माण्हुनि जो दिलियूं खसींदो आ। मूं वडेरे जो अवां खे ऐलान आ अज का बाद को भी मदीने न वञे, को भी मदीने शरीफ वापार करण जे लाइ न वञे, को भी खरीदो फुरकत करण जे लाइ न वञे। मूं वडेरे जो हुक्म आ अज का बाद को भी मदीने न वञे। वडेरे मीटिंग घुराए माण्हुनि खे ॿुधाए छॾियो त अज का बाद को भी मदीने न वञे। माण्हू वडेरे जी ॻाल्हि ते हा चवण लगा ओ असां जा सरदार जीअं तो जो हुक्म असां जे सर अखियुनि ते आ, जीअं अवां चवंदा उहो कंदासीं। वडेरे ऐलान करे छॾियो, माण्हू वापार बंदि करे छॾिया, मदीने में अचण वञण बंदि करे छॾियो। घणो टाइम गुज़री वियो। ख़ुदा जी कुदरत उन वडेरे जी 5-6 साल जी न्याणी आ घर मां निकती आ, मदीने शरीफ जी गलियुनि मां गुज़री आ। जॾहिं मदीने शरीफ जी गली मां गुज़री आ, साम्हूं मुंहिंजे दिलबर नबी मीर मोहम्मद जे चेहरे ते निगाह पई आ। अल्लाह जे हबीब खे जॾहिं उन न्याणी ॾिठो आ वसमा छदाए दिलड़ी हली मुंहिंजी, वसमा छदाए दिलड़ी हली मुंहिंजी, ॾिसां चेहरो तुंहिंजो दिल चवे पई या नबी या नबी। अल्लाह जे हबीब जे चेहरे मुबारक ते उन न्याणी जी नज़रियूं पयूं आहिनि। अल्लाह जी इज्जत जो कसम आ पंहिंजे वसमा दिल छॾाए हली वही। अल्लाह जे हबीब खे जॾहिं उन न्याणी ॾिठो आ, माण्हुनि खां पुछण लॻी ॿुधायो ही सुहिणी सूरत वारो केरु आ, किथे रहंदो आहे, हिन जा पार पता मूंखे ॿुधायो। माण्हुनि खां पुछण लॻी, माण्हुनि ॿुधायो ही असांजो नबी आ, असांजो महबूबा मस्जिद नबवी में रहंदो आहे। ओ न्याणी तो छा जे लाइ पुछी रही आहे? चवण लगी त मूं इन जी सूरत ॾिठी आ, आऊं इन जे मथां कुर्बान थियण थी चाहियां। मूंखे दिल में लगी वियो आ अहिड़ो चेहरो कॾहिं बि मूं कोन ॾिठो आ, कंहिं बि कबीले वारनि जो कोन ॾिठो आ, कंहिं बि इंसान जो अहिड़ो चेहरो कोन ॾिठो आ। अजब बि ॾिसां अहिड़ो त चेहरे में नूर आ, अहिड़ो त ज़ुल्फ में रुखसार आ। अल्लाह जे हबीब खे उहा न्याणी ॾिसी पंहिंजी दिल हथ मां छॾाए हली वई। माण्हू का पुछी किथे मिलंदो, माण्हू चवण लगा मदीने शरीफ में वञ, मस्जिद नबवी आ, उते मुंहिंजो दिलबर तोखे मिलंदो। माई वा न्याणी पार पता पुछी मस्जिद नबवी ते पहुती आ। सामू मुंहिंजो दिलबर मुस्तफा वेठो आ, अल्लाह जे हबीब जे कदमनि में किरी पई आ। चवण लगी मुंहिंजा महबूब अवां जे चेहरे ते मुंहिंजी निगाह पई आ। ॾिठो जन चेहरो अरबीअ जो, ॾिठो जन चेहरो अरबीअ जो, सिगरड़ा दारे जो जनी खे वो
पूरन पल पल से साजन सदा पे सारी दू डिठो जन अचेरो अरबिया जो महबूबा अवां जो चेहरो दिसी दीवानी थी वई आया ॿुधो आया ज़माने का त तू अल्लाह जो नबी आ हे माण्हू सभई तुझी गुलामी में आहिल मुंहिंजा महबूब मुझे मथा भी हिकड़ो एहसान